आख़िर माण्हू पराई औरत जे पुठियां एतिरो छो छिकिजी वेंदो आहे। हिकिड़ो माण्हू हकीम वटि अर्ज़ु खणी आयो त हकीम साहब मुंहिंजी घरवारी ॾाढी ख़ूबसूरत आहे, ॾाढी ख़ूब सीरत आहे, पर पोइ बि मां ग़ैर मुहर्रम औरत ॾे छिकिजी थो वञा, आख़िर छो? हकीम साहब हिन खे वराणियो, तुंहिंजो मूं वटि इलाज आहे, पर छा तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे? त हिन हकीम साहब खे चयो, बिल्कुलु साईं, आउं अव्हांजो कमु छो कोन कंदुसि। हकीम साहब हिन खे हिकिड़े बाग़ ते वठी, गुलशन ते वठी हिकिड़े ते पहुतो ऐं हिन खे चयईं, ही बाग़ अथई ऐं मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो गुल खपे, पर शर्त इहा आहे त पोइते तोखे मुड़ी कोन्हे ॾिसणो ऐं जेको बि तोखे ख़ूबसूरत गुल लॻे उहो गुल पटे मूड़े खणी अच। ही मुस्कुराए बाग़ में लही पियो ऐं हलंदे हलंदे हिकिड़ो गुल हिन खे वणियो, ॾाढो वणियो, ख़ूबसूरत हो, तमामु सुहिणो, सभु रंग हुन में मौजूदु आहे, पर अॻिते बहितर जी तलाश में ॾिठईं त मथां अॻिते हिन खां वधीक बहितर हुजे। वरी अॻिते हलियो, वरी अॻिते हलियो, अञा बहितर जी तलाश में आख़िर ही गुलशन जे छेड़े ते पहुची वियो। पोइते कंधे हिन खे वराइणो न हो ऐं हिन खे गुल न मिलियो। हिन शर्मसार थी ऐं अची हकीम साहब खे चयो त हकीम साहब बहितर जे चकर में मूंखे गुल कोन मिलियो। त हकीम साहब चयो, तुंहिंजी कहाणी ऐं गुल वारी कहाणी में को फ़र्क़ु कोन्हे को। हमेशह माण्हू जेका शइ मौजूदु हूंदी आहे उनखे बहितर कोन सम्झंदो आहे, सुठो कोन सम्झंदो आहे, ख़ूबसूरत न सम्झंदो आहे, ऐं जेका पराई शइ हूंदी आहे ऐं उनखे माण्हू बिला वॼाए बि ख़ूबसूरत ऐं तमामु सुहिणो सम्झंदो आहे ऐं अॻिते निकिरण जी कोशिशि कंदो आहे। तव्हां वारी कहाणी, घरवारी वारी कहाणी ऐं गुल वारी कहाणी में को फ़र्क़ु कोन्हे। सो बराए महिरबानी पंहिंजी घरवारी खे वधीक तरजीह ॾींदा करियो त जीअं असां सां बि कंहिं गुल वारो को हादसो न थी वञे।